दोस्तों जी थी कलाम है गुलाम नबी सरवरी जो हिन कलाम लाए खास फरमाइश आ कराची का जुबैर अली शेख इंशाल्लाह तव्हां दोस्तन के पसंद ईंदो। मूसा ज़ुल्म वडो थियो वा मुझो जानी आहे धार आया बेकरार गुलाम नबी ही सरवरी चवे मुझो यार मुखा थी वियो धार मुझो यार मुखा थी वियो धार बेगुनाह मुखे छॾे वयो आ परवरदिगार बुध तू पुकार यार मुझो मुसां परती पवे मुझो यार मुखा थी वियो धार बेगुनाह मुखे छॾे वयो आ परवरदिगार बुध तू पुकार यार मुझो मुसां परती पे मुझो यार बे माण्हूअ जो मुँह जो यार गुलाम न थियो सदाई मुँह जो मुँह जे पोयां फिरंदो हो मुँह जो यार मुखां थी वियो धार मुँह जो यार मुखां थी वियो धार बेगुनाह मुखे छॾे वयो आ परवरदिगार बुध तू पुकार यार मुझो मुसां परती पे गरीब इंसान जो पंहिंजे यार सां प्यार आहे हर फ़कीर अॻियां झोल झले कयो सवाल आहे मुँह जो यार मुखां थी वियो धार मुँह जो यार मुखां थी वियो धार बेगुनाह मुखे छॾे वयो आ परवरदिगार बुध तू पुकार यार मुझो मुसां परती पे गुलाम नबी सरवरी जी दुआ ही कबूल थींदी गोट हाजी जो मन में बीहर वरी मुलाकात थींदी मुँह जो यार मुखां थी वियो धार मुँह जो यार मुखां थी वियो धार बेगुनाह मुखे छॾे वयो आ परवरदिगार बुध तू पुकार यार मुझो मुसां परती पे।